अस्सलाम वालेकुम दोस्तों, की आयो उम्मीद करें आप सब दोस्त ठीक नो है, खैरियत सां हूंदो। जीअं त हज़ार ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थियण वारा आहे, इहो अॼु हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां। जीअं त छा मीरा ऐं रबन पाण में हिकु थी सघंदा या न, ऐं छा ओठे खे बि रस गफ़ार खान पंहिंजे क़ैद में मतलब उनखे उतां अगवा करे मतलब खणी ईंदा या न, इन वीडियो में उन ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियों मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर करण न विसारींदा। उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जो बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियों तव्हां तक पहुची सघे। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, वीडियो खे कयूं था स्टार्ट अॼु जेके। जीअं त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जीअं त शानी बेगम ऐं उनजी माउ उनखे मीरा खे ज़हर ॾिनो आहे, मतलब उतां उहा बची वेंदी या न, उन्हनि जे चांहि में ज़हर विधल उहा चांहि पी वेंदी या न, इन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। जीअं त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उहा चांहि बि ज़रूरु पी वेंदी ऐं उहा बेहोश थी अस्पताल वेंदी ऐं उतां उहा ज़रूरु बची ईंदी। जीअं त ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जल्द खां जल्द हाणे मीरा ऐं रबन जा ॾींहं ख़तमु थी विया जुदाई जा, ऐं जीअं ज़हर जीअं ठीकु थींदी ऐं रबन वारनि जे घर वेंदी ऐं तमामु जल्द ऐं दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो आहे। राणे ऐं रबन जी शादी ज़रूरु तव्हांखे गॾु मिलंदी ॾिसण वटां। ऐं हाणे ओठे जा बि ॾींहं ख़तमु थी विया, जीअं त ओठे खे जल्द खां जल्द रस गफ़ार खान पंहिंजे कब्ज़े में कंदो ऐं उनखे बि अगवा कराईंदो जल्द खां जल्द रबन ऐं राणे जे हथां। ये हुयो अॼु जो वीडियो। जेकॾहिं पसंदि आए त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, उन सां गॾोगॾु सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियों तव्हां तक पहुची सघे।